STEAM. 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 Hyderabad region and STEAM. We all are in the same team. STEAM. STEAM. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। त मूं सोचियो थोरो हाणे हिकिड़ी वीडियो वरी जजमेंट शीट ते बि ठही वञे। त जजमेंट शीट तव्हां ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते, त इन में 5 शयूं आहिनि, 50 मार्कूं आहिनि, हर शइ ते 10 मार्कूं आहिनि। त सभ खां पहिरीं आहे कास्ट इफेक्टिवनेस। त कास्ट इफेक्टिवनेस में सभ खां वधीक मार्कूं उनखे मिलंदियूं जंहिंजो प्रोजेक्ट या जंहिंजो मॉडल टू द पॉइंट हुजे, प्लस में घटि ख़र्च वारो हुजे। जंहिंजो जेतिरो ख़र्च घटि ओतिरियूं मार्कूं मथे। नंबर सेकेंड आहे 10 मार्कुनि जो स्टीम अप्रोच आउट ऑफ 10। स्टीम अप्रोच जेका आहे उहा ईअं आहे त जेके बि रूल्स ॾिना विया हुआ, जिन तहत जेको बि मॉडल हो ठाहिणो हो या जेको चैलेंज हो पूरो करिणो हो, उन्हनि खे फॉलो कयो वियो या न, हुन में जेके शयूं नोट करणियूं हुयूं नोट थियूं या न। स्टीम प्रिंसिपल ज़रूरी आहे। त हुन में जेको पहिरीं वीडियो में डिस्कस कयो हो त जेका शइ ठाहियो था, चैलेंज पूरो कयो था, हुन में पोयां साइंस कहिड़ी आहे उहा ज़रूरु डेमोन्स्ट्रेट करियो। ऐं जेके स्टीम जेके हैंडआउट्स आहे हुन में रूल्स ॾिना विया आहिनि, हुन रूल तहत आहे या न। जेतिरो हुन रूल ते पूरो लहंदो ओतिरियूं मार्कूं वधीक मिलंदियूं। हुन खां पोइ आहे नंबर 2 कॉलम क्रिएटिविटी। त क्रिएटिविटी बि ज़रूरी आहे। त हुन मां ख़बर पवंदी त ॿार केतिरा इनोवेटिव आहिनि, उन्हनि केतिरो कंहिं शइ खे इफेक्टिव इस्तेमालु कयो आहे। इफेक्टिव कंहिंजो इस्तेमालु, मटीरियल जो इस्तेमालु, जेको उन्हनि नो कास्ट मटीरियल इस्तेमालु कयो आहे, हुनजो केतिरो इफेक्टिव यूज़ कयो आहे, केतिरियूं टेक्निक्स इस्तेमालु कयूं आहिनि, को नओं तरीक़ो इस्तेमालु कयो आहे। सॼो हुनखे क्रिएटिविटी जांचबी, ऐं जेको जेतिरो ज़्यादा क्रिएटिव हूंदो उन सां ज़्यादा मार्कूं मिलंदियूं। नेट तां या यूट्यूब तां कापी पेस्ट त न आहे, इन सभु शयूं ॾिसणो पवंदो। हुन खां पोइ जेके 10 मार्कूं आहिनि विजुअल अपील एंड प्रेज़ेंटेशन जूं आहिनि। इन में ॾिसणो पवंदो त जेको प्रोजेक्ट आहे ॾिसण में केतिरो अट्रैक्टिव आहे, या जेका डिज़ाइन आहे कीअं पई लॻे, केतिरी अट्रैक्टिव आहे, ऐं कमु कीअं थियल आहे, कंपोज़िशन कीअं आहे, टेक्निक कहिड़ी इस्तेमालु थियल आहे, हिन हिसाब सां हुनखे थोरो जांचबो। ऐं उन खां पोइ आख़िर में आहे कम्युनिकेशन स्किल्स। जेका शइ ठाही आहे उन ते 1.5 मिंट ताईं हू बयानु करे सघे त उन छा कयो आहे, जेको सम्झी सघिजे, जेको मैसेज आहे इफेक्टिवली कन्वे करे सघे स्टूडेंट। त जेको जो कामयाबी सां करे वेंदो, कम्युनिकेट करे वेंदो, जेको प्रोजेक्ट ठाहियो आहे, मॉडल ठाहियो आहे, त उन में कम्युनिकेशन स्किल ॾिसणा हुजे, केतिरो परफेक्टली कॉन्फिडेंस सां कम्युनिकेट करे थो ऐं क्लियर कम्युनिकेट करे थो, ऐं जेके गोल्स आहिनि उहे अचीव थिया आहिनि या न। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी, इन में स्टेम जो जेको हैंडआउट्स लिखियो पियो आहे, हर हिकु एक्टिविटी एसेलो बेस्ड हूंदी ऐं हिंट्स बि ॾिनल आहिनि। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे क्रिएटिव असांखे ई ठाहिणो आहे, टीचर्स खे ई कमु करिणो आहे, ऐं ॿारनि जो प्रोजेक्ट जेको आहे ॿारनि खे क्रिएटिव करिणो आहे। टीचर उनखे हिंट ॾेई सघनि था। त अहिड़े नमूने जेके आहिनि जेके शीट आहिनि उहा फिल थींदी, जजिस फिल कंदा, ऐं पोइ जेको वधीक स्कोर कंदो उहो विनर हूंदो। अहिड़े नमूने हर हिकु चैलेंज आहे। नंबर 1 हो फ्लोटिंग बोट वारो, फ्लोट योर बोट इन फिलर वाटर, हुन में जेको विन कंदो हुनजो नालो। अहिड़े नमूने इंजीनियर म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट में को विन कंदो। ऐं 2 बि चैलेंज जेको छहें काठे त हुन में को विन कंदो। पोइ इहे विनर्स जेके मुंतख़िब थींदा, जंहिंजो ज़्यादा स्कोर हूंदो, उहे स्कूल लेवल तां खटे वरी डिस्ट्रिक्ट लेवल ते ईंदा। डिस्ट्रिक्ट लेवल तां उहे विन करे वरी इंशाअल्लाह रीजनल लेवल ते वेंदा। असांजी दुआ आहे, हर को त विनर नथो थी सघे। असांजी दुआ आहे त जेको पार्टिसिपेट करे वधि खां वधि शयूं क्रिएटिव करे ऐं अलाह साईं खेसि संदसि महिनत जो फल ॾे। लाज़मी ॻाल्हि आहे, इन प्रोजेक्ट में जेको विन नथो करे उहो बि हक़ीक़त में विनर आहे, छो त
मैदान में लहण बहादुरी हूंदी आहे, का शइ ठाहिणु, इनोवेटिव का शइ ठाहिणु, क्रिटिकल थिंकिंग रखणु, इहा वॾी कामयाबी आहे। त उन्हनि स्टूडेंट्स खे आउं अॻुवाट कंग्रेचुलेशन चवंदुसि जिन्हनि में पार्टिसिपेट कयो ऐं दुआ बि कंदुसि। थैंक यू।